सांगड़ में जश्न आज़ादी जो तक़रीबूं सॼे मुल्क वांगुरु सांगड़ में वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वयूं। इन सिलसिले में तक़रीब में डिप्टी कमिश्नर ऑफिस सांगड़ में रिथी वई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरान उल हसन ख्वाजा, SSP डॉक्टर फ़ारूक अली समेत ज़िले जे समूरनि अमलदारनि शिरकत कई। तक़रीब में 8:58 ते 1 मिनट जी ख़ामोशी इख्तियार कई वई, जंहिं बाद 9 वॻे क़ौमी झंडो फड़कायो वियो। तक़रीब में पुलिस जे जवाननि सलामी पेश कई ऐं कबूतरनि खे हवा में उॾारे आज़ाद क़ौम जो हिकु मिसाल पेश कयो वियो। तक़रीब में सभई शहरनि क़ौमी झंडे जा लिबास पाए शिरकत कई ऐं पंहिंजे प्यारे मुल्क जी खुशहाली ऐं तरक़ी लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं। डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरान उल हसन ख्वाजा ख़िताब कंदे चयो त अॼोके ॾींहं ते अहसासु थिए थो त आज़ादी केतिरी वॾी नेमत आहे। अॼोके ॾींहं ते असांखे पंहिंजे कश्मीरी भाउरनि खे बि यादि करणु घुरिजे। हिन चयो त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना हिकु आज़ादी लाइ ज़िंदगी वक़्फ़ करे छॾी, जंहिं ते सॼी क़ौम संदसि थोराइती आहे। SSP सांगड़ डॉक्टर फ़ारूक अली ख़िताब कंदे अवाम खे जश्न आज़ादी जूं मुबारकूं ॾिनियूं ऐं चयो त आज़ादी असांजे लाइ नेमत आहे। असांजे वॾनि हिन आज़ादी लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।